अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ज़हर ज़िंदगी जो डॉक्टर। दोस्तों मां अव्हांखे ॿुधाईंदो रहंदो आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो जेको रिकॉर्ड थियो किथे किथे कहिड़ियूं जॻहियूं हुयूं ऐं दोस्तनि जा कमेंट अचनि पिया त छा ज़हर ज़िंदगी ड्रामो वरी हलंदो, उन बारे में अव्हांखे बि आगाह कबो। पर हिन वक्त मां उन लोकेशन ते आयो आहियां जिते आउटडोर ज़हर ज़िंदगी ड्रामे जी शूटिंग हली। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही साईं आहे ख़ाकी शाह, उन जे साम्हूं असां बीठा आहियूं ऐं ही उहा लोकेशन आहे जिते ओठो राणे जी जेका रिकॉर्डिंग थी असीं उते मौजूदु आहियूं ऐं अव्हांखे उहा जॻह ॾेखारींदा हलूं, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामो जेको हुयो उहो इन्ही लोकेशननि ते फिल्मायो वियो, इन्ही लोकेशननि ते उन्हनि जा सीन भरिया विया। ज़हर ज़िंदगी ड्रामो हिकु उहो कामयाबु ड्रामो हुयो जंहिं ॿियनि ड्रामनि जे कामयाबीअ जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। उन ड्रामे में आऊं बि हुयुसि ऐं सिंध जा तमामु नाले वारा जेके अदाकार आहिनि उहे हिन ड्रामे में हुया। दोस्तो मां अव्हां सां वाइदो कयो हुयो त जेको ज़हर ज़िंदगी ड्रामो आहे उन्हनि जी जेका लोकेशन आहे किथे फिल्मायो वियो, उन्हनि जी जेके जॻहियूं आहिनि, कहिड़े ॿेले में उन्हनि जेका रिकॉर्डिंग कई ऐं कहिड़ी अस्पताल हुई, कहिड़ी लोकेशनूं हुयूं, मां अव्हांखे ॾेखारींदुसि। पर सभ खां पहिरियां जेको मां ही शुरू कयो आहे उहा लोकेशन शुरू कई आहे जंहिंमें रबन ऐं राणो ऐं ओठे वारा जेके आउटडोर शूटिंग थी उते वञनि था, विढ़नि था ऐं रबन ऐं राणे जा जेके अवां मज़ाया कैरेक्टर ॾिठा। मुंहिंजो कैमरामैन अगरि ॾेखारे त हीअ जेके वण हुया उन्हनि जी साइड में ऐं हिन खां अलावा हिन जे परियां जेके बि ही लोकेशनूं आहिनि उते ही जेको सॼो ड्रामो फिल्मायो वियो, हिकु तमामु बहितरीनु लोकेशन ऐं मीरपुर माथेलो जी हिकु तमामु बहितरीनु ही ख़ूबसूरत जॻह आहे, ख़ाकी शाह आहे उन जे वेझो आहे। महिरबानियूं दोस्तनि जूं ऐं वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो जीअं ही ज़हर ज़िंदगी जी जेका लोकेशन आहे हू बि ॾिसी सघनि। महिरबानियूं दोस्तनि जूं।